तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुआ ज़हरा केस में अॻभराई थी आहे। सिंध हाई कोर्ट आई जी सिंध कामरान फज़ल खे कमु करण खां रोके वरितो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अदालत आई जी सिंध कामरान फज़ल खां उहिदे जी चार्ज वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। अदालत जो एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे आई जी सिंध जी चार्ज कंहिं अहल ऑफिसर खे ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न राय ॾे त कामरान फज़ल उहिदे जे क़ाबिल बि आहे या न। दुआ ज़हरा केस में अॻभराई थी आहे। सिंध हाई कोर्ट आई जी सिंध कामरान फज़ल खे कमु करण खां रोके छॾियो आहे। अदालत आई जी सिंध कामरान फज़ल खे उहिदे जी चार्ज वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आई जी सिंध गैर हक़ीक़ी रिपोर्ट पेश कई आहे जेका रद्द कयूं था। राब्तो कयो आहे आमिर सुपरो सां। आमिर आगा कजो छा तफ़सील आहे? हाँ जी बिशारत अॼु दुआ ज़हरा जी जेको आहे सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी, जंहिंमें हाई कोर्ट बरहमी जो इज़हार कंदे चयो त दुआ ज़हरा किथे आहे। उन ते जेको आहे अटॉर्नी जनरल चयो त दुआ ज़हरा जेको आहे सो KPK जे लाइ के मानसेरा में आहे ऐं असीं छापा आया आहिनि, पर उनखे 10 खां 15 मिंट जेको आहे पहिरियां ख़बर पवण खां पोइ हू जेको आहे लोकेशन चेंज कई आहे। ॿिए तरफ़ सिंध हाई कोर्ट DG हज़ारा ऐं SSP मानसेरा खे पिणु तलब कयो आहे, पर सिंध हाई कोर्ट पारां जेको आहे सो नाराज़गी जो इज़हार कंदे चयो वियो आहे त जेको सिंध हाई कोर्ट जेको सिंध जो IG आहे उनखे कमु करण खां रोकियो वञे, छो जो हीउ पंहिंजा ईमानदारी सां जेको आहे सो फर्ज़ पूरा न करे रहियो आहे, छो जो हीउ हुकुमनामे ते पिणु कार्रवाई नाहे कई वई। त इन मां लॻी रहियो आहे त जेकी IG सिंध जी जेकी नौकिरी आहे उहा पिणु ख़तरे में पइजी वई आहे ऐं सिंध हाई कोर्ट पारां जेको आहे हिते बि जिन खे पिणु महिरबानी अपडेट करण लाइ।